शागिर्द खे पंक्चुअल हुजण घुर्जे, जिम्मेदार हुजण घुर्जे, एक्टिव माइंड हुजण घुर्जे, पॉजिटिव थिंकर हुजण घुर्जे ऐं शागिर्द खे मोटिवेटेड हुजण घुर्जे। शागिर्द खे ताक़तूर हुजण घुर्जे ऐं शागिर्द खे घणे में घणो इल्मु हुजण घुर्जे। शागिर्द सां गॾु सदाईं हिकिड़ी डायरी हुजे, हिकिड़ी पेन हुजे, वो जिथे बि वेहे का बि शइ ॿुधे थो, का बि शइ सिखे थो, लिखे। ऐं शागिर्द खे घणे खां घणो सवाल करणु घुर्जे ऐं शागिर्द खे घणे खां घणो मुशाहिदो करणु घुर्जे ऐं शागिर्द खे घणे खां घणो परखणु घुर्जे ऐं सम्झणु घुर्जे ऐं शागिर्द खे घणे खां घणो पढ़णु घुर्जे ऐं घणे खां घणो ॿुधणु घुर्जे ऐं ज़रूरत पवण मुताबिक़ घणे खां घणो कैरियर काउंसलिंग लाइ के माण्हू जी ज़िंदगी संवारण लाइ उनखे ॻाल्हाइणु घुर्जे। जज़्बाती हुजण वॾी ज़बरदस्त ॻाल्हि आहे, पर उन खां पोइ जेका ॻाल्हि आहे सा इहा हुजणु घुर्जे त काथे कीअं ऐं अकुल मां कमु वठणु घुर्जे। शागिर्द खे जल्दबाज़ी न करणु घुर्जे, शागिर्द खे तकड़ न करणु घुर्जे। शागिर्दनि खे पंहिंजी एनर्जी, पंहिंजो कॉन्फिडेंस बुरनि जॻहनि ते इस्तेमाल न करणु घुर्जे। हुनखे पंहिंजी एनर्जी बचाइणु घुर्जे ऐं पंहिंजे वालिदैन खे सपोर्ट करण लाइ, घर भातियुनि खे सपोर्ट करण लाइ कुझु न कुझु करणु घुर्जे। ऐं जेका ॿी वॾे में शइ आहे त हर शागिर्द खे डेली घटि में घटि, ॿियो कुझु बि न, पर घटि में घटि ज़हन में रखणो आहे, सुबुह जो उथण शर्त हुनखे ज़हन में रखणो आहे त बाबा मूंखे डेली 10 सिफ़ा किताब जा पढ़णा आहिनि ऐं डेली घटि में घटि 100 रुपया कमाइणो ई कमाइणो आहे। पंहिंजी फैमिली खे सपोर्ट न ई करण लाइ, पर पंहिंजी पढ़ाई खे सपोर्ट करण लाइ। छो त असां पाण लोअर ऐं मिडल क्लास फैमिली खां तालुक रखूं था। असांजो जेका असांजी मंज़िल आहे, जेको असांजो नतीजो आहे, जेका असांजी सपोर्ट आहे, जस्ट एजुकेशन आहे। असांजे पुठिते का बि कोन्हे, 2-3 एकड़ ॿनी बि कोन्हे, घर ॿार बि कोन्हनि, को माल मतारो बि कोन्हे, चौपायो माल बि कोन्हे। जेका शइ आहे असांजी इहा ई आहे। कराची में जेके पहिरीं माण्हू रहिया पिया आहिनि, तक़रीबन ऑलमोस्ट जेके पाण शागिर्द वेठा आहियूं, ऑलमोस्ट शागिर्द जेके घर आहिनि उहे किराए ते आहिनि। जेकॾहिं पंहिंजी प्रॉपर्टी बि हूंदी त पंहिंजी हूंदी, ॻोठ जे पोइ कुझु बि न रखियलु हूंदो। हाणे मुंहिंजे घर में कमाई टोटल 30,000 रुपया थी थिए, जंहिंमां मुंहिंजो ख़र्ची 40,000 रुपया, 10,000 रुपया हर महीने में कर्ज़ में पियो वञा, त उहो माण्हू ऑफिसर कीअं थी सघंदो? उहो माण्हू मंज़िल ताईं कीअं पुॼी सघंदो? उहो माण्हू अखियूं अखियुनि में मिलाए करे ब्यूरोक्रेट सां, करप्ट ऑफिसर सां, करप्ट हुक्मरान सां पंहिंजा हक़ कीअं वठी सघंदो? उहो माण्हू बाला ऑफिसर कीअं थींदो? उहो माण्हू ॿाहिरां ब्यूरोक्रेसी डिग्री कीअं करे ईंदो? उहो माण्हू डॉक्टर इंजीनियर वकील कीअं थींदो? उहो माण्हू डॉक्टर इंजीनियर वकील उन सां गॾोगॾु पंहिंजी मंज़िल ऐं पंहिंजी कामयाबी तॾहिं हासिल कंदो जॾहिं असां एजुकेशन खे हथी ॾींदासीं, जॾहिं असां तालीम खे आम करण जी ॻाल्हि कंदासीं ऐं जॾहिं असां तालीम खे पंहिंजो सिपाही सालार करे अॻिते वधंदासीं ऐं जॾहिं असां पंहिंजे तालीम सां गॾोगॾु पंहिंजे रोज़गार खे वधाईंदासीं। ऐं ॿियो घटि में घटि 1000 न, लख न, करोड़ न, पर घटि में घटि 100 रुपया डेली कमाइण जी कोशिशि कंदासीं। नंढो हिकिड़ो बिज़नेस खोले करे, नंढो हिकिड़ो बिज़नेस स्टार्ट करे ऐं घटि में घटि 10 किताब जा पढ़ंदासीं। त आउं सम्झां थो त शागिर्द खे हमेशह सिखण जी जस्तजू हुजणु घुर्जे, हिम्मत हुजणु घुर्जे, शागिर्द खे ताक़तूर हुजणु घुर्जे, शागिर्द खे कंहिंखां डॼणु न घुर्जे ऐं शागिर्द जंहिंमहिल राति जो सुम्हे थो, सुम्हण वक़्तु वॾा जेके ख़्वाब रखे थो ऐं सुबुह जो उथे थो, राति जो असां सुम्हंदा आहियूं, असां सुबुह जो उथी करे मां हीअ कंदुसि, हीअ बि कंदुसि, हीअ बि कंदुसि, सुबुह थींदो को बि कमु कोन थींदो आहे। त जेका शागिर्द राति जो सुम्हे थो, मनसूबा बंदी जेका ठाहे थो, उनखे हिकिड़ी डायरी ते लिखे, हीअ मुंहिंजो कदम आहे, हिन चैलेंज खे मूंखे पूरो करणो आहे। सुबुह जो उथी करे उनखे टाइम टेबल ॾे, 9 खां 10 जे विच में मूंखे हीअ कमु करणो आहे, 10 खां 11 बजे जे विच में मूंखे हीअ कमु करणो आहे, 12 खां 1 बजे जे विच में मूंखे हीअ कमु करणो आहे। पोइ हुनखे टारगेट सम्झी करे हुनखे आहिस्ते आहिस्ते करे पूरो करे। ठीकु आहे, शागिर्द खे इहे कम बि करणु घुर्जनि, शागिर्द खे इएं हुजणु घुर्जे।